अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि था आहियो न? असांजी हमेशह जी अॼु बि इहा दुआ आहे त तव्हां मोर माण्हू जिते बि हुजो सदाईं सुखिया हुजो। साईं मुंहिंजा अॼु ईद उल अज़हा जो भलारो ॾींहुं ऐं क़ुर्बानीअ जो फ़लसफ़ो जे उनवान सां तव्हां सां तहरीर शेयर कंदुसि। मूंखे उमेदु आहे तव्हां इन मां मुस्तफ़ीज़ थींदा, तव्हांजी इस्लाह थींदी। साईं मुंहिंजा ईद उल अज़हा रुगो हिकु मज़हबी ईद न आहे, पर इहा इंसानियत जे अंदरि लिकियल आला क़दरनि जी बेलोस मोहबतनि ऐं बेमिसाल क़ुर्बानीनि जी हिकु ज़िंदह इलामत आहे। इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त ज़िंदगीअ जो असुलु हुस्न सिर्फ़ु हासिलु करण में न पर ॾियण में आहे, सिर्फ़ु पाण लाइ जीअण में न पर ॿियनि लाइ क़ुर्बान थियण में आहे। क़ुर्बानीअ जो तसवर इंसान जी तारीख़ में हिकु वॾो अख़लाक़ी ऐं रूहानी मोड़ आहे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे पुटु हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे अलाह जी राह में क़ुर्बान करण लाइ तयारु थिया, तॾहिं इहा फ़क़्ति हिकु शख़्सी आज़माइश न हुई, पर सॼी इंसानियत लाइ वफ़ादारी, अतायत ऐं ईमान जी बुलंद तरीन मिसाल बणिजी वई। इहो वाक़ियो असांखे सेखारे थो त सची मोहबत इहा आहे जेका पंहिंजे ख़्वाहिश खे बि आला मक़सद लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु हुजे। अॼु जॾहिं असां ईद उल अज़हा मल्हायूं था त असांजे हथनि में फ़क़्ति छुरियूं ऐं क़ुर्बानीअ जो जानवर न हुजनि, पर असांजे दिलनि में सुवाल बि हुजणु घुरिजनि त छा असां पंहिंजे अंदर जी अना, हसद, नफ़रत, ख़ुदगर्ज़ीअ खे क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं? छा असां क़ुर्बानी जे असुलु रूह खे सम्झी रहिया आहियूं या रुगो रस्मूं निभाए रहिया आहियूं? असांजे समाज में क़ुर्बानी करणु अक्सर करे ॾेखाव ऐं मुक़ाबले जो हिसो बणिजी वई आहे। वॾा जानवर, वॾियूं तस्वीरूं, सोशल मीडिया ते नुमाइश, इहे सभु शयूं क़ुर्बानीअ जे रूह खे धुंधलो करे छॾीनि थियूं, जॾहिं त क़ुर्बानी जो असुलु मक़सदु दिलि जी सफ़ाई, नियत जी सचाई ऐं ॿियनि सां हमदर्दीअ जो जज़्बो पैदा करणु आहे। इहो ॾींहुं असांखे सेखारे थो त हक़ीक़ी ख़ुशी उन ई वक़्तु पैदा थिए थी जॾहिं असां पंहिंजनि वसीलनि मां महरूमनि लाइ हिसो कढूं। साईं मुंहिंजा ईद उल अज़हा जो फ़लसफ़ो सिर्फ़ु गोश्त विराइण ताईं महदूद न आहे, पर इहो हिकु मुकमल समाजी निज़ाम जो पैगाम ॾिए थो, जिते हर माण्हूअ खे संस हक़ मिले, जिते अमीर ऐं ग़रीब जे विच में फ़ासिलो घटिजे, जिते इंसान लाइ रहम, मोहबत ऐं भाइपीअ जो मिसाल बणिजी वञे। इहो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त जेकॾहिं असां पंहिंजे दिलनि में क़ुर्बानीअ जो जज़्बो पैदा करियूं त असांजो समाज नफ़रतनि खां पाक थी सघे थो। अॼु जी दुनिया जेका ख़ुदगर्ज़ी, मुफ़ादनि ऐं मादत जे दौड़ में उलझी पई आहे, उनखे ईद उल अज़हा जे पैगाम जी तमामु घणी ज़रूरत आहे। असांखे सिखणो पवंदो त असुलु कामयाबी दौलत गॾु करण में न पर दिलियुनि खे गॾु करण में आहे। असुलु अज़मत इक़्तिदार में न पर ख़िदमत में आहे। अचो त हिन ईद ते सिर्फ़ु जानवरनि जी क़ुर्बानी न ॾियूं, पर पंहिंजे अंदर जे बुराइयुनि खे बि ज़बह करियूं। अचो त नफ़रतनि जे जाइ ते मोहबत, ख़ुदगर्ज़ीअ जे जाइ ते एसार, बेहसीअ जी जाइ ते हमदर्दीअ खे जनमु ॾियूं। जेकॾहिं असां ईअं करण में कामयाबु थी वञूं था त पोइ ईद उल अज़हा वाक़ई हिकु भलारो ॾींहुं बणिजी पवंदी। अहिड़ो ॾींहुं जेको न सिर्फ़ु असांजी ज़िंदगीअ खे पर सॼे समाज खे रोशन करे छॾींदो। ईद उल अज़हा जो असुलु पैगाम इहो आहे त इंसान पंहिंजे अंदर जे ख़्वाहिशनि खां मथां थी आला मक़सद लाइ जीअणु सिखे। जॾहिं इहो शऊर असांजे अंदरि जाॻंदो, तॾहिं असांजी क़ुर्बानी क़बूलियत जो दर्जो माणे सघंदी ऐं असांजी ईद हक़ीक़ी ख़ुशियुनि सां मालामाल थींदी। सारे आलम इस्लाम खे ईद मुबारक, क़ुर्बानी क़बूल, दिलनि में इंसानियत